नाज़रीन, बुलेटिन जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। टंडो मोहम्मद ख़ान जे पाड़े मां हेस्को पारां बिजलीअ जा सभई ट्रांसफार्मर बंदि करे बिजलीअ जी फ़राहमी बंदि करण वारे अमल ख़िलाफ़ रहवासी रस्तनि ते निकिरी आया। सवे शहरनि मेन सिजावल रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं हेस्को इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। धरणे सबबि रोड ब्लॉक ऐं गाॾियूं बीहजी वयूं। एहतजाज कंदड़ अॻवाननि आज़म भट्टी ऐं ॿियनि जो चवणु हो त हेस्को टंडो मोहम्मद ख़ान जे करप्ट इंतज़ामिया अवाम खे तंग करण रोज़ जो मामूल बणाईंदे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि जी भञकड़ी करे रही आहे। हुननि चयो त हर रोज़ लिंकू लाहे केतिरियूं रातूं अवाम खे ऊंदाहीअ में रखियो पियो वञे। उन खां अॻु जो अवाम जे सब्र जो पैमानो लबरेज़ थिए। हेस्को जे इंतज़ामिया खे पंहिंजो क़िबलो दुरुस्त करणु घुर्जे। एहतजाज कंदड़नि आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त बिना देर बिजली बहाल कराए हेस्को इंतज़ामिया जो क़िबलो दुरुस्त करायो वञे।